कंहिं बि शहर के घर के पाड़े के खूबसूरत करणु तमामु सवलो आहे। कासिमाबाद खूबसूरत थी सघे थो। हीउ घर आहे, भितियुनि ते कलर सुठो हुजे, साफ़ सुथरी हुजनि, सुठी लाइटिंग हुजे, सुठो सादो फर्नीचर हुजे, मुस्कुराईंदड़ माण्हू हुजनि। घर सुठा थींदा न मुस्कुराईंदड़ माण्हुनि सां। हिकिड़ो नंढिड़ो ॿार पिक्चर में आहे, ख़ूबसूरत आहे, सॼो पोयां मंज़र ख़ूबसूरत थी वञे। कासिमाबाद खे ख़ूबसूरत करे सघिजे थो। वाधू आहे हेॾो, इट्स अ ब्यूटीफुल प्लेस एंड ब्यूटीफुली सिचुएटेड। शामज़ आहे पेरिस, वञो जिते बेगम नुसरत भुट्टो, बेगम बेनज़ीर भुट्टो, नाहिद इस्कंदर मिर्ज़ा, साहिबा मुशर्रफ, इहे जेके पाकिस्तान जे वॾनि घरनि जूं असांजूं ख़वातीन आहिनि, उहे शॉपिंग उतां कंदियूं आहिनि। पेंटर्स वेठा हूंदा आहिनि। ट्रफलगर स्क्वायर वञो, पिकेडली सर्कस वञो लंडन में, टाइम स्क्वायर वञो, शामज़ ते वण ई आहिनि। ओतिरी साइज़ आहे कोन, हुनखे कटे डिज़ाइन सां ईअं ठाहियो आहे, हीअं लहर में अचनि पिया, वरी हीअं लहर में वञनि पिया, वरी लहर में अचनि पिया। चीन में वञो, ब्रिजिस केॾियूं ख़ूबसूरत आहिनि, घिटियूं केॾियूं ख़ूबसूरत आहिनि। वाधू आहे किचिरे जो ढेर बणियल, करप्शन करे पैसा सभु खाई विया, लुटे 10 साल। वाधू आहे खे कासिमाबाद खे हिकिड़ो डस्टबिन करे इस्तेमालु कयो आहे असांजे हुकुमराननि 10 सालनि खां। जेको तव्हांजे कमरे में डस्टबिन हूंदो आहे, जंहिंमें तव्हां किचिरे जी टोकरी में सॼो किचिरो उछलाईंदा आहियो, उहो करे इस्तेमालु कयो अथऊं। ज़ुल्म कदनि कासिमाबाद सची भाई। कासिमाबाद के जीअं किचिरे वञो न, सीधी गोट सैरिश नगर, घिटियूं गटर नालियूं, पाणी उथलियो पियो आहे, किचिरा पिया आहिनि। वञो बिटाई नगर, वञो छलगरी ऐं मसूब रुगड़ी ऐं आसपास जा इलाइक़ा, वञो दरिया बेग मुगल, वञो मोहम्मद बख्श शोरो ॻोठ, वञो चांग ॻोठ। हाणे त छा करिणो आहे, नंढड़ा नंढड़ा ॿूटा लॻाइणा आहिनि रोडनि जे किनारनि ते। पर पाण वटि छा आहे, ॿूटो लॻाए वरी भॼी वञिबो। हिकिड़ो ॾींहुं अचिबो, फोटो वोटो कढाए, ॿूटो लॻाए, ॿूटे खे ताते पाले वॾो करिणो आहे जी, ॿार पालणो आहे, ॿूटे खे पालणो आहे, ॿूटे जी परघोर लाहिणी आहे। हिकिड़ो गऊंच आहे, फुटे थो, ॿिज फुटे थो, गऊंच थिए थो, वधे थो, हुनखे पाणी ॾियणो जी निगहबानी करणी आहे, उनखे पखियुनि खां जानवरनि खां बचाइणो आहे। पोइ वॾो थियो, पोइ पहिरीं हुनखे ताते पाले नंढे ॿार खे वॾो कयो, ॿार वॾो थी वियो, पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो। हाणे 18 साल में जॉइन मुड़ुसु आहे, हाणे केरु ॾंडो कोन हणी सघंदुसि। वण खे वॾो करे छॾियो, निमू, सफ़ेदा, बड़, ॿिॿर, मुख़्तलिफ़ अंब, शहतूत, ज़ैतून, सूफ़, जेके फुटी सघनि हिते। हाणे हेॾियो वण ई लॻा पिया हुजनि। शेख अयाज़ वारी त बड़ जी छांव अॻे खां घाटी, बड़ जी छांव हुजनि। ॿियो कासिमाबाद जे किनारे ते छा आहे, अल जज़ीरा। अल जज़ीरा छा आहे, नवनि माण्हुनि खे ख़बर कान्हे। नंढड़ो हूंदोसि, बाबा ऐं अम्मा मूंखे वठी वेंदा हुआ। अल मंज़र परे पासे आहे, दरिया जे ओरे पासे अल जज़ीरा, जिते 2 वाह निकिरनि था, उन्हनि जे विच में हिकिड़ो टुकड़ो आहे, हिते अल जज़ीरा होटल हूंदी हुई। उते एॾा सुठा स्नैक्स मिलंदा हुआ, रोल हूंदा, चिकन रोल ऐं समोसा मिलंदा हुआ। उन ज़माने में कोल्ड ड्रिंक नंढड़ो हूंदो हुओसि त बेन्स हूंदी हुई, जीअं मैंगो शेक जी हींअर कोल्ड ड्रिंक आहे, उन जो नालो बेन्स हूंदी हुई मैंगो में। उहा हिकिड़ो बाबा घुराए ॾींदो हुओ मूंखे, हिकिड़ी बेन्स ऐं हिकिड़ो रोल। बाबा ऐं अम्मा पाण में ॻाल्हियूं पिया कंदा, आउं वेठो बेन्स पीअंदो हुउसि ऐं दरिया में पथरियूं उछलींदो हुउसि वाहन में। जोड़ा जोड़ा वेठा हूंदा, फैमिलीज़ वेठी हूंदियूं। पोइ ज़्याउल अखि अची वियो, डंडा हणी, जेका छोकिरो छोकिरी ज़ाल मुड़ुसु वञनि, हुनखे चओ निकाहनामो ॾेखारियो। जेको माण्हू अचे हुनखे चवनि त हिते छो ॿारनि सां निकितो आहीं, फैमिलीज़ सां। 50 ॼणा घुरे पिया ॾिसनि न्याणियुनि खे। माण्हू न्याणी वठी वञे, 50 ॼट वेठा आहिनि, वात फाड़े वेठा हुनखे ॾिसनि, अखियूं खोले। पंहिंजूं मायूं घरनि में बंदि कयो। सिंधी माण्हू राणी बाग में ॾिसो, ऐं सिंधियुनि खे चवां थो, सिंधियुनि जो भाउ आहियां ऐं सिंधियुनि ते थो इल्ज़ाम हणां। हीअ जेके ॿाहिरि रस्तनि ते न्याणियूं हलनि पियूं, बाज़ारनि में, बुलेवार्ड मॉल में, शॉपिंग मॉल में, राणी बाग में, मैक्स बचतूं, ऑटोबान, इहे पंहिंजूं न्याणियूं आहिनि न। सुभाणे वरी हिते हींअर पराई न्याणी पई वञे, सुभाणे शाम जो वरी मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी धीउ, मुंहिंजूं भेणूं हुते हूंदियूं। हाणे जे 12 ॼणा उन शॉपिंग मॉल में बि उनखे वात फाड़े ॾिसंदो, हीअं अखियूं हुजनि विझो वेठो हूंदो, त सुभाणे तव्हीं पंहिंजी ज़ाल छो कोन था मिलियो? तव्हां पाण छाकाणि त मुजरिम आहियूं, ऐं पाण मुजरिम आहियां, तंहिंजे करे मूंखे ख़ौफ़ आहे त जेकर जीअं आउं वात फाड़े ॿिए जी माईअ खे वेठो ॾिसां, तीअं ॿियो वरी वात फाड़े मुंहिंजी माईअ खे ॾिसंदो। तंहिंजे करे आउं ॿिए ॾींहुं चवंदो तूं वञी न। तंहिंजे करे जेकर ख़ूबसूरत वण हुजनि, पाणी जा 2 टे ठाहियो न, ते फाउंटेन्स ठाहियो न। चौक आहे, नसीम नगर जो चौक आहे, अलमदार चौक आहे। कासिमाबाद जेके रस्ता आहिनि, उन्हनि ते जेकर फाउंटेन्स ठाहे छॾियो ऐं उते ईअं फुआरा पिया किरनि, ऐं उते पाणी त रिसाइकिल थींदो आहे, मथे वेंदो वरी किरंदो। पाणी ज़ाया थोरी पियो थिए, मथे वञे थो वरी किरे थो, मथे वञे थो वरी किरे थो। ख़ूबसूरत आबशार वांगुरु। हिकिड़ा 2 नंढियूं पहाड़ियूं ठाहे छॾियो आर्टिफिशियल, सैरिश नगर वारी जाइ ते, हिकिड़ी वहदत कॉलोनी जाइ ते, चौक ते, पॉलिटेक्निक जे साम्हूं। ज़बरदस्त। हीउ कासिमाबाद जो रस्तो बंदि करे छॾियो, बाईपास लाइ
चंद मफ़ाद परस्तनि जे करे कासिमाबाद मेन रोड जो रस्तो ई बंदि करे छॾियो। हीउ जेको जितां मुड़ो पिया ब्रिज छो कोन्हे, जेको बाईपास तां माण्हू लहे थो हेॾां अचण लाइ, उहो किथां हेठां गुड़खियुनि मां सुरंगनि मां थो। हैदराबाद जो वॾे में वॾो शहर कासिमाबाद आहे, हैदराबाद आहे। उन में माण्हू परे पासे खां लही पोइ गुड़खी में पोइ बीहे, पोइ माल पियो लंघे, पोइ प्लानिंग त ॾिसो पीपल्स पार्टी जी हुकुमराननि जी, उन खां पीपल्स पार्टी खां अॻु जे हुकूमतुनि जी 10 साल हिन हुकूमत जी प्लानिंग त ॾिसो त कासिमाबाद में जंहिं माण्हू खे अचिणो आहे सो कराची खां अचे पियो त वञी पहिरीं भिटाई नगर खां हेठि लही होंडा मोटर्स खां फिरी, पोइ गुलिस्तान सजाद खां फिरी, राजपूताना खां ट्रेन हणी पोइ अचे कासिमाबाद में दाख़िल थिए। अंडर ब्रिज छो कोन्हे? अंदर वरी हिकिड़ो लोगो आहे, उन लोगे मां में पई लंघे त तई बीठा हुजो। इहा आहे ख़ूबसूरती। 10 साल सिंधी लाइ हिसाब छो कोन था कनि? सिंधी लाइ छो ख़ामोश वेठा आहिनि? 10 सालनि खां कासिमाबाद में लोगनि में बंदि करे छॾियो अथनि। लोगे में बंदि आहे उहो त ईंदो। जेकॾहिं हितां माण्हू खे वञी कासिमाबाद मां निकिरी वञिणो आहे हालात पोइ छा करे, पोइ हितां नकाश खां फिरी हिकिड़े लोगे मां अंदरि हेठि वञे, उते ॿकरियूं बि मटीनि, सुज़ुकी पर बीठी आहे, पोइ निकिरी परियां पालारी होटल वारा निकिरी चढ़े। इहो आहे न कासिमाबाद। इहो ठाहियो अथनि न 10 साल में। ड्रेनेज तबाह आहे, सभु जायूं तव्हांजूं सिम लॻियल आहिनि, चापोड़ा किरनि पिया भितनि ते। ख़ूबसूरती लाइ पहिरीं अंडर वाटर टेबल जेका अंडरग्राउंड वाटर टेबल उनखे कंट्रोल कयो, सैलिनिटी खे कंट्रोल कयो, जीअं पाणी सिम जो पाणी भितनि ते न चढ़े। सभ खां वधीक टैक्स कासिमाबाद जी प्रॉपर्टी जे रजिस्ट्रेशन ते क्लिफ्टन जे मुक़ाबले में ओड़ो टैक्स हयो अथनि। पीपल्स पार्टी अहिड़ो टैक्स हणायो आहे कासिमाबाद ते ऐं हुकुमराननि जो पीपल्स पार्टी जे टैक्स जे करे कासिमाबाद जी प्रॉपर्टी जो अघु हुनजो 10% बि कोन्हे, पर टैक्स आहे क्लिफ्टन वारो रजिस्ट्रेशन जो। ऐं उन में गटर बीठा आहिनि, नालियूं बीठियूं आहिनि। ऐं उन ॾींहुं शीद वटि वियुसि किचिरे जा ढेर, ट्रांसफार्मर लाइ वञनि, चवंदा बाबा असांखे वोट कोन्हे त ट्रांसफार्मर लाइ छॾियो, तो असांखे वोट कोन्हे न ट्रांसफार्मर लाइ छॾियो। ईअं हैदराबाद जे ॿाहिराणनि में ईअं मक्सनि जा, शोरनि जा, चांगनि जा, जेके मुखालिफ़ जेके माण्हू वोट न ॾियनि, कोराइनि जा, गोपांगनि जा, लिगारनि जा, छलगरनि जा, बुरगड़नि जा, उन्हनि जा ईअं ब्लैकमेल करे उन्हनि खे सूमरनि जा, उन्हनि खां हीअं न कंदे त हीअं कंदासीं। ॿियो छा थो थी सघे? कासिमाबाद में बहितरीन पार्क्स ठाहियो न, जिते क्रिकेट जी पिचिस हुजनि। हीअं वॾा स्टेडियम ठाहियो, हुते कब्ज़ा माफ़िया अची वई, उहो इलाही कोई वेलो। सब्ज़ी मंडी आई, उते कब्ज़ो करे ज़मीनूं खपाए छॾियो। हिकिड़ो को 5, 7, 10 एकड़ जो वञो को हाइड पार्क ठाहियो न। हाइड पार्क वारे माण्हुनि वटि त वसीला आहे नी कोन लंडन वटि जेतिरा तव्हां वटि आहिनि। ग्रीन पार्क ठाहियो न, उन हीअं जब वण हुजनि ऐं कासिमाबाद जूं न्याणियूं वाक पियूं कनि, हेॾा नौजवान पिया वाक कनि, हेॾा जोड़ा पिया वाक कनि, हेॾा बुज़ुर्ग हुजनि लठ ते, हार्ट पेशेंट असांजा चाचा मामा ॾाॾा घर मां लही नथा सघनि, फ्लैट मां लही केॾां वञनि? उहे वञनि, शाम जो बेंच ते वेठी हुजे असांजी का ॾाॾी का नानी, हवाऊं पियो लॻनि, शाम जो कासिमाबाद थधिकार हूंदी आहे। हैदराबाद जेको ख़ूबसूरत हूंदो आहे, रानी बाग तबाह करे छॾियो। अलाह मूं पिटीशन फाइल कई, मुंहिंजे पिटीशन फाइल थियण ते जस्टिस सरमद जलाल उस्मानी रेड कयो। रेड करे ॾिठोई त शींहं बुखनि में पाह थी पिया, पोइ हुकुम थियो, पोइ अरबे रुपया आया, पोइ बजट आई, पोइ खाई विया, पोइ खाई भींग करे हाणे रुगो फलाणे जो माण्हू आहे उहो वठे पियो गेट ते एंट्री जा पैसा करोड़ रुपया, फलाणे जो पार्किंग जा खाई हुई, हिन जो माण्हू आहे, हिन जो माण्हू आहे, खाई चट करे वज़ीरनि बल्दियाती हुकूमतुनि चट करे छॾियो। हैदराबाद जे स्कूलनि लाइ पिटीशन में वियुसि, स्कूलनि जा पैसा खाई विया। हैंडीकेप्ड ॿारनि लाइ वियो आहियां, उहे खाई विया। ड्रेनेज लाइन हुसैनाबाद पठाण ॻोठी मूं विझरायूं आहिनि। ही बेसिक हेल्थ यूनिट ऐं सिविल जेका हॉस्पिटल आहे कासिमाबाद जी, उते वरी उन लाइ आउं गुज़िरियल हफ़्ते बि वियोसि, उते दवाऊं 2 नंबर आहिनि। इस्पतालुनि में जेको किचिरो था उछलाइनि, जेको वेस्ट आहे सो न उछलणु खपे न। वाधूआ में पटियूं, रत लॻल सुयूं डिस्पोजेबल, उहे किचरनि जे ढेरनि में पिया पइनि, उते ॿार वेठा खणनि। इन सां एड्स फैलबी, इन सां हेपेटाइटिस फैलबो। ख़ुदा जा बंदा, कासिमाबाद ते रहम कयो, कासिमाबाद खे ख़ूबसूरत बनायो, कासिमाबाद में स्ट्रीट लाइट्स लॻायो, RO प्लांट्स जा पैसा खाई विया आहियो, स्ट्रीट लाइट्स जा खाई विया आहियो, सोलर जा खाई विया आहियो। कासिमाबाद राति जो चमकणु खपे, ॾींहं जो सोलर एनर्जी गॾु थिए, राति जो ट्यूब लाइटूं 2-4 बजे हलंदियूं जेकॾहिं सही प्लेट्स हूंदियूं त उहो ख़ूबसूरत लॻो पियो हुजे। उते बाग हुजनि, नंढड़नि ॿारनि लाइ हिकिड़ा नंढड़ा प्ले हाउसिस ठाहियो, प्ले स्टेशन्स लॻायो, उते नंढड़ा स्लाइड्स ठाहियो, हिकिड़ो वॾो वाटर पार्क ठाहियो। हीउ सॼो पट पियो अथव न, हीउ जेको सॼो पट पियो अथव अब्दुल्ला स्पोर्ट्स डे पारां सरकारी, हीउ पट पिया अथव दरिया बेग जे ओरिया। हिकिड़ो वॾो स्पोर्ट्स पार्क हुजे ऐं स्पोर्ट्स गार्डन हुजे, हिकिड़ो वॾो उते वाटर पार्क हुजे। उते जेके स्टूडेंट हुजनि महिराणी यूनिवर्सिटी जा, सिंध यूनिवर्सिटी जा, इसरा जा, ज़ेबिस्ट जा, लॉ कॉलेजिस जा, एवरेस्ट जा, इंडस जा, जेको हैदराबाद जो लॉ इंस्टीट्यूट आहे उन्हनि जा कॉलेजिस जा डॉक्टर्स इंजीनियर्स, उन्हनि लाइ कंसेशन हुजे 5 रुपया एंट्री फी। जेको ॿियो माण्हू हुजे नॉन स्टूडेंट हुजे हुन लाइ 20 रुपया एंट्री फी।
हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ो अहिड़ो शहर ठाहियूं ऐं कंहिंखे बि चवां इहो पंहिंजे पाण खे पियो चवां, रुगो पीपल्स पार्टी वज़ीर में कोन पियो चवां, ऐं चवां पियो इहो जेको ॿियनि खे पियो चवां इहो अयाज़ लतीफ़ पलीजो पाण खे पियो चए त अयाज़ लतीफ़ पलीजो तोखे ईअं करिणो आहे। हीअ जेके आऊं ॻाल्हियूं कयां पियो 25 जुलाई ते PS 62 ते इलेक्शन खटण खां पोइ अयाज़ लतीफ़ पलीजे जी एजेंडा इहा हूंदी जेका मूं हींअर तनक़ीद कई आहे। इहा एजेंडा अमल में आणींदासीं। कासिमाबाद खे हिकिड़ो अहिड़ो गुलनि जो बाग़नि जो ख़ूबसूरतनि जो लोड शेडिंग लाइ चवंदा लोड शेडिंग लाइ ॻाल्हाईंदुसि फेडरल गवर्नमेंट सां, असांखे टाइम ॾियो, फलाणनि टाइमनि ते हिते लोड शेडिंग थींदी, जेको सॼे पाकिस्तान जो फैसलाबाद जो हुजे पेशावर जो हुजे असांखे क़बूल आहे, पर ईअं कोन क़बूल कंदासीं त अधु कलाक खां पोइ लाइट पई वञे कासिमाबाद में। पीअण जो पाणी कुता मुआ पिया आहिनि वाटर फिल्टर प्लांट में, उहो कुतनि जो जेके मुअल लाश पिया आहिनि उहे खणियो गटर वारो पाणी पिया पीआरनि। अरिड़हनि ज़िलनि में सुप्रीम कोर्ट चयो आहे त गटर वारो ज़हरीलो पाणी आहे उन सां मुंहुं वेठा धोऊं। इन सॼे निज़ाम खे तब्दील कबो, ख़ूबसूरती आणिबी, वॾा सिनेमा हॉल्स ठाराइबा जिन में बहितरीन तफ़रीही साफ़ सुथरियूं ख़ूबसूरत फिल्मूं हलनि, कॉन्सर्ट कराइबा। कासिमाबाद राति जो झूमणु खपे न, राति जो त चौकनि ते कॉन्सर्ट्स हुजनि। हिते बेदिल मसरूर पियो ॻाए ॾोही आहे हिन थर जे गदिले सेंवर में नील कमल बि त ॾोही आहे। ॿिए पासे असांजी भेण किथे आबदा परवीन खे चऊं, किथे दीबा सहर बीठी हुजे, किथे शनीला बीठी हुजे, किथे ज़ामिन अली पियो ॻाए, किथे शमन मीराली पियो ॻाए त हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। म्यूज़िक पियो हले, उर्दू पंजाबी गाना हुजनि, मौसीक़ी हुजे, रोज़गार। इहो तॾहिं थींदो जॾहिं मूं चयो त घर में ख़ुशी हुजे। रोज़गार खणी अचूं, इंडस्ट्रीज़ खणी अचूं, मल्टानेशनल कंपनियुनि खे चऊं हिते कारुनि जूं, मोटर बाइक जूं, टेक्सटाइल जूं फैक्ट्रियूं लॻायो, कॉटेज इंडस्ट्री लॻायो, माण्हुनि खे रोज़गार ॾियो, सरकारी नौकरियूं मेरिट ते ॾियूं। कासिमाबाद एॾो हसीन थी सघे थो, सिंध जो पाकिस्तान जो हिकिड़ो आइडियल शहर बणिजी सघे थो ऐं बणाईंदासीं।